अशोक साहब हिकिड़ी शइ त जीअं तव्हां ब्रेक खां पहिरीं ॿुधाई पे त जेकॾहिं को तव्हांखे कंहिं माण्हू खे को फ़ोन अचे भते जे लाइ या कंहिंखे शॉर्ट टर्म किडनैप करे चयो वञे त जेकॾहिं तव्हांखे को बि माण्हू अहिड़े क़िस्म जी कॉल करे थो त तव्हां केतिरो रैपिडली उनखे रेस्क्यू करे सघो था, केतिरो जल्दी रिस्पॉन्ड करे सघो था, छाकाणि एतिरी देरि न थी वञे जेका असां वटि पुलिस रिवायती सुस्ती कंदी आहे ऐं हमरा मारिजी वञे इन चकर में त पुलिस ईंदी। त तव्हांखे जेकॾहिं को माण्हू कॉल करे थो ऐं ॿुधाए थो त भई मूंखे हिकिड़ी का रैंसम कॉल आई आहे मूं वटि, त तव्हां केतिरो जल्दी रिस्पॉन्ड कंदो हुन? फर्स्टली त माण्हू रिपोर्ट कंदो पुलिस स्टेशन ते। पुलिस स्टेशन ते जीअं FIR रजिस्टर थिए थी असां वटि अचे थी, असां वटि टेक्निकल टीम राउंड दी क्लाक मौजूदु आहे। छो त असां प्रोग्रेस करियूं था टेक्निकल बेसिस ते, छो त हिकिड़े माण्हू खे कॉल अची वई कंहिं नंबर तां, व्हाट्सएप नंबर आहे या लोकल सिम यूज़ थी आहे, त उन नंबर खे ट्रेसिंग असां करियूं था। त वी हैव कैपेबिलिटी कि असीं 24 आवर्स में हिकिड़ी सेफ अहिड़ी पोज़ीशन ते अची वञूं था जिते असीं क्रिमिनल खे घटि में घटि अरेस्ट नथा करे सघूं, असां कॉर्नर करे छॾियूं था। हाणे असांजो प्रॉब्लम इहो आहे त असां वटि जेका FIR अचे थी लोकल थाणे जी बि हिन में आहे, पर कंप्लेनेंट जी तरफ़ां बि आहे। कंप्लेनेंट छा करे थो, जो काफ़ी देरि वेट करे थो, पोइ थाणे खे इंफॉर्म करे थो, त इन जे करे जेको आहे थोरो लेट रिएक्शन अचे थो। हीअं रिसेंटली हिकिड़ो मलेशिया जे नंबर तां जेको आहे कॉल्स वयूं पे, जेके रेस्टोरेंट्स आहिनि उन्हनि खे जे ओनर्स खे, रेस्टोरेंट्स जे बिरयानी आउटलेट्स, रेस्टोरेंट्स मुख़्तलिफ़ उन्हनि जे ओनर्स खे कॉल्स वयूं पे, कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में, कोरंगी में, शाह फैसल कॉलोनी में, महमूदाबाद में, लियाक़ताबाद में, गुलबर्ग में, मुख़्तलिफ़ एरियाज़ ते उन्हनि रेस्टोरेंट्स ओनर्स खे कॉल्स वयूं पे। उन मां 3-4 अहिड़ा हुआ जिन रैंसम पे बि कयो आहे, एक्सटॉर्शन जी प्राइस पे बि कई आहे। ऐं हे बि जेको असांखे माण्हू आया आहिनि, इहे बि जेको आहे इन्हनि बि तमामु लेट रिपोर्ट कयो, पर असां विदिन 48 आवर्स इन ते एक्शन करे आइडेंटिफाई माण्हू करे वरिता ऐं विदिन 72 आवर्स उन मां 2 माण्हू गिरफ़्तार बि थी विया। त असांजी कैपेबिलिटी आहे, असांखे अल्हम्दुलिल्लाह एक्सेस बि आहे, गवर्नमेंट असांखे रिसोर्सिस बि ॾिना आहिनि। असां सिर्फ़ु जेको आहे इहा शइ चाहियूं था त माण्हू केसिस रिपोर्ट कनि। थाणे वारा बि ॾिसो, एक्सटॉर्शन जो केस आहे या हीनस क्राइम आहे, थाणो न लिकाईंदो कॾहिं बि, छो त इहे केस जेको आहे लिकंदो कोन। ऐं प्लस जेको आहे थाणे ख़ुदि खे बि हिकिड़ो टेंशन हूंदो आहे त इहे केस कंहिं बि टाइम एस्केलेट थी सघनि था। एस्केलेट मां मुराद इहो आहे त हिकिड़े माण्हू खे एक्सटॉर्शन थ्रेट अची वई मर्डर जी, त ज़रूरी न आहे असां इन ई आसिरे में वेठा हुजूं त माण्हू मर्डर थिए त पोइ असीं एक्शन वठूं। मर्डर ऑन द कंट्री थी वञे थो त थाणो ख़ुदि चाहींदो आहे त जीअं केस रिपोर्ट थिए त फौरी तौरु FIR ॾेई छॾनि, छो त मोस्टली केसिस हिन में 90-95% केसिस उहे अननोन हूंदा आहिनि। नंबर हूंदो आहे या को ॿियो एविडेंस हूंदो आहे, पर उनजी बाय नेम आइडेंटिटी न हूंदी आहे। त थाणो कॾहिं बि न चाहींदो त उहो रिपोर्ट न करे, उहो रिपोर्ट कंदा आहिनि इन्हनि केसिस खे। त रिपोर्ट जॾहिं थाणो FIR दर्ज करे थो वठे, कंप्लेन कराए वठे थो, फौरी तौरु असां वटि FIR अची थी वञे, कंप्लेनेंट बचे थो। हींअर बि कुझु केसिस मूं वटि आहिनि, वर्किंग में हलनि पिया पाइपलाइन में। रिसेंटली 2 ॾींहं अॻु में असां हिकिड़ो ट्रांसपोर्टर एक्सटॉर्शन गैंग बस्ट कयो आहे, जेके हिते सौराब ॻोठ में लासिफ स्क्वायर ते पंजाब बस अॾो थी वियो, ऐं हिते जेके ट्रांसपोर्टर्स आहिनि इन्हनि ट्रांसपोर्टर्स खे एक्सटॉर्शन कॉल्स कंदो। इन मां बि हेसि ताईं इहा इंफॉर्मेशन निकिती आहे त 2 ट्रांसपोर्टर एक्सटॉर्शन मनी पे कई आहे। ऐं फर्दर इहो आहे त जॾहिं असां गिरफ़्तार करियूं था त असांखे ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन ख़बर पए थी त हे लीथल एक्सटॉर्शनिस्ट न आहिनि। ठीकु आहे, लीथल एक्सटॉर्शनिस्ट न आहिनि जेके कंहिं अहिड़े जीअं माज़ी में केसिस हूंदा हुआ उन लेवल जा न आहिनि, पर माण्हू जेको आहे स्टिल पे बि कनि पिया। ज़ाहिर हिकिड़ो ख़ौफ़ त आहे न, पब्लिक पे कनि पिया। उहो जेको अॻियां जेको एक्सटॉर्शनिस्ट फ़ोन करे रहियो आहे उहो नओं ॾोहारी आहे, पुराणो ॾोहारी आहे, मर्डर कया अथई न कया अथई, इन में त न वेंदो। असां पब्लिक खे मैसेज बि इहो ॾिनो आहे त तव्हां जेको आहे तव्हांजो हक़ हलाल जो पैसो आहे, तव्हां पुलिस खे लाज़मी इन में इन्वॉल्व करियो। पुलिस खे जेसि ताईं तव्हां इंफॉर्मेशन, हाणे हींअर हिकिड़ो असां 2 ॼणा एक्सटॉर्शनिस्ट पकिता, 5 माण्हू आहिनि जिन FIR कराई आहे, हुन एक्सटॉर्शन वरिती आहे 15 माण्हुनि खां। असां मैक्सिमम हुनखे 5 चयो त केसिस 5 रजिस्टर्ड आहिनि, 5 केसिस में चालान कंदासीं। सही, त उहो 15 केसिस में असां चालान छो त न करे सघियासीं हुनखे, त वधीक चांसिस आहिनि, मोस्ट लाइकली आहे त उहो जल्दी ॿाहिरि अची वञे या हुनखे घटि सज़ा थिए। त इहो FIR नॉन रजिस्ट्रेशन टेक्निकली इट इज़ अ बेनिफिट टू द क्रिमिनल, टू द अक्यूज़्ड। जेको क्राइम करे पियो, FIR जी नॉन रजिस्ट्रेशन उनखे बेनिफिट आहे। असां पुलिस ते
माज़ी में हिकिड़ो ॾंडो हूंदो हो त तव्हां FIR रजिस्टर न करियो त क्राइम। हींअर असांजो ॾंडो आहे तव्हां मैक्सिमम रजिस्टर करियो FIR, छो त तव्हांजी FIR जी नॉन रजिस्ट्रेशन क्रिमिनल खे बेनिफिट ॾींदी, स्ट्रीट क्राइम न घटि थींदो कराची मां, एक्सटॉर्शन न घटि थींदी, रॉबरी विथ मर्डर न घटि थींदो जेतॾहिं तव्हां FIR दर्ज न कंदव।